लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशुरे में 19 कॉन्वोकेशन मुनक़द कियो वियो, जंहिंमें MBBS, BDS, पोस्ट ग्रेजुएट, नर्सिंग, फिजियोथेरेपी समेत ॿियनि शोबनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि में गोल्ड, सिल्वर जा मेडल ऐं डिग्रियूं विरहायूं वयूं। लम्स जामशुरे में मुनक़द कयल तक़रीब जो मेहमान ख़ास सिंध यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड जो सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राहू हो, जंहिं दौरान 2555 उम्मीदवारनि में मेडल ऐं डिग्रियूं विरहायूं वयूं। तकरीब के खिताब कंदे सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो त मुल्क ऐं क़ौम जी तरक़ी लाइ PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध हुकूमत जी अवलीन तरजीह तालीम ते आहे। अॼोको प्रोग्राम सिहती तालीम जो हिकु वॾो अजतमा आहे, जंहिंमें शरीक थी तमामु घणी ख़ुशी थी आहे। सूबाई वज़ीर चयो त गुज़िरियल साल बोर्ड जो मुंहुं ॾिसणो पियो, जेको वॾो चैलेंज हो, जंहिं करे मुआइशी सूरतहाल ख़राब थी। इन बावजूद यूनिवर्सिटीज़ जी बजट न घटाई। हिन वक़्तु सूबे में 26 यूनिवर्सिटियूं ऐं उन्हनि जा कैंपस मौजूद आहिनि, जिन जी ज़रूरतुनि खे पूरो कयो पियो वञे। सूबाई वज़ीर गोल्ड, सिल्वर मेडल ऐं डिग्रियूं हासिल कंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि खे मुबारकबाद पेश कंदे चयो त डिग्रियूं हासिल कंदड़ शागिर्द ख़ुशनसीब आहिनि, जिन्हनि मोतबर इदारे मां तालीम हासिल कई। इन खां अॻु लम्स जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर इकरामुद्दीन उजण खिताब कंदे चयो त लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी पंहिंजे शोबे में नुमाया किरदार अदा करे रही आहे, जितां हर साल केतिरा ई शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं तालीम हासिल करे सिहत समेत समाज में पंहिंजनि शोबनि में नुमाया किरदार अदा करे रहिया आहिनि। कॉन्वोकेशन में मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि जे वाइस चांसलरनि, रेवेन्यू ऑफिसरनि, लम्स यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ फैकल्टीज़ जे डीन, मुख़्तलिफ़ शोबनि जे चेयरमैननि, फैकल्टी मेंबरनि ऐं शागिर्दनि जे वालिदैन शिरकत कई। कॉन्वोकेशन में डॉक्टर राबिया कयूम 8 अवार्ड खणी पहिरीं पोजीशन हासिल कई। डॉक्टर समरीन मेमर, डॉक्टर इरम, डॉक्टर कायनात, डॉक्टर अहमद शाह, डॉक्टर अरीबा कुरैशी, डॉक्टर हुमा देवी, डॉक्टर आरबा जमाल ऐं ॿियनि गोल्ड ऐं सिल्वर मेडल हासिल कया ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़ुशी जो इज़हार कयो। नाम डॉक्टर सुमन निजामुद्दीन है और मैं हैदराबाद डिस्ट्रिक्ट से हूँ। मुझे 5 डिस्टिंक्शन मेडल मिले हैं और जो है एक 3rd पोजीशन पे मेडल मिला है। अल्हम्दुलिल्लाह मैं बहुत खुश हूँ। जो भी मेहनत की थी वो जो है उसका रिजल्ट सामने है। मुझे बेच 2014-15 मां 10 गोल्ड मेडल्स आहिनि। ॾाढा शुक्र आहे त मूंखे मिलिया ऐं पंहिंजी फैमिली जो बि थैंक यू थी कयां। अल्लाह कंदो अॻियां बि अचीव कंदी रहंदमि। मुंहिंजो नालो डॉक्टर इस्रा आहे ऐं MBBS में मूं ENT में डिस्टिंक्शन खई आहे ऐं मूंखे इलाही प्राउड फील पियो थिए कि फाइनली असांखे एक्नॉलेज कयो वियो इन जे लाइ ऐं इलाही ख़ुशि आहियां। मैंने अभी ग्रेजुएट किया है और थ्रू आउट जो है 5 इयर्स जो है मैंने बहुत मेहनत की एंड ये वो दिन है जिसका मुझे ड्रीम था कि जो है मैं ग्रेजुएट हूँ और डिस्टिंक्शंस लेके हूँ और इट वाज फैबुलस और मतलब यस इट्स एन अचीवमेंट। और मैं सबको आने वाले जूनियर्स को भी ये कहूँगी कि हाँ वो स्ट्रगल करें, मगर वंस ये स्ट्रगल जो है वो बहुत ही फ्रूटफुल होगी। सो आई विल मेक श्योर कि आइंदा भी करियर में जो है यही मेरा सब कुछ रहे एंड आई विल सर्व दिस कंट्री। सो थैंक यू टू माई टीचर्स एंड फैकल्टी एंड इंस्टीट्यूट ऑल्सो।